बैंडेड लगाए डायरेक्ट सुभाणे माने कहीं के जन्म ॾींहुं जो माण्हू बैंडेड वाटनि हां भाई निकरी वने सब ठीक है अचो बाबा वरमाला खणो छो त मेन छा आहे तारो बुॾंदो इन को थोड़ो तारो ही बुडी वने हाणे थोड़ो कर्फ्यू में असां हली वञूं ओ पूरो ने असां के तो मनो तो बुॾी वियो आहे रेडी डांस कर रहे हुए दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना भूल मेरा गम कितना कम है समाधि वाले साहिब की अचो बाबा चार ही जोड़ा अचो हाणे सभई इहा ॻाल्हि ध्यान सां सम्झी वठो इते समय एतिरो न हुयो न त असां ब्राह्मण घुराए तव्हांखे सतनि फेरनि जा जेके वचन थींदा आहिनि उन वचननि में छा छा वादा पाण खे हिक ॿिए सां करणा पवंदा आहिनि पर ईअं सम्झो अॼु समाधि वारे साईं बाबा गरीदास साहिब जंहिंजो हेॾो वॾो मेलो आहे इन खां वॾो भला असां कहिड़ो मुहूर्त शुभ कढाइण सघंदासीं कंदो मुंहिंजो समाधि वारो हिन साल जोड़े में वञो था ये भी थोड़ा अगले साल मथो टेकाइण ॿारनि खे पक वठी ईंदा अचो हींअर हे चारई हाणे जोड़ा धीरे धीरे जेतिरो थी सघे पंहिंजो पाण वीचारनि खे मिलायो छो त मरण खां त वधीक इहो ई आहे ॿाहिरि कर्फ्यू आहे तारो ॿुॾे थो बुडियो तारो असां तो बुडियो बाकी मैंने नहीं खबर असां बुडियो हूअं जेकर अॼु इन कलाक में न थिए न त 13 साल घटि में घटि तारो ॿुॾल हो इन खां पोइ इहे चाहिनि बि आहे त उहो त रामदेव बाबा पाण रामदेव बाबा ठही वञे जीअं असां त ॾाढी वधंदी वञे असां हे त वरी बि अचो पिछाड़ी ॻाल्हि इहा ई आहे की साईं इनखे आशीर्वाद ॾींदा इन जी हेलो हा हा सिरादन में शादी कराई तो सिरादन में अरे चौरा तारो ॿुधल आहे तॾहिं त ईअं मिलियो हिक ॿिए सां अचो मांखे ॿुधल मिली आहे हा सॉन्ग चालू मांजी छाञा बि उजड़े चमन जे मथां आहे सही में बकरो बि रहिजी सभु रहिजी दुनिया में कितनी है नफरतें फिर भी दिलों में है चाहतें दुनिया में कितनी है नफरतें फिर भी दिलों में है चाहतें मर भी जाएं प्यार वाले या बात है साड़ी तो बढ़िया बाबा भी जाएं यार वाले जिंदा रहती है उनकी मोहब्बतें जिंदा रहती है उनकी मोहब्बतें जय जय समाधि ए समाज इन खां पोइ 2 एक्ट अञा बाक़ी आहिनि सभई हिते वेठा हुजनि इहो ड्रामो हिते पूरो थियो आशीर्वाद कयो असां हिन जे अॼु हिन दौर में हिन दुल्हन जे लाइ त ताड़ी जोरदार वॼायो भाई घटि में घटि हे त वाकई में लॻे थी रख समाधि वारे ते अञा ही 3 एक्ट जेके असांजा बचल नी जंहिंजी कॉम्पिटिशन अगाड़े हले पई
गवालियर भाटापारा ऐं जलगांव जी उन्हनि जा 3 एक्टर हलनी ऐं ॿिया बि प्रोग्राम आहिनि कृपा करे आनंद सां वेही रहो ऐं हिननि खे बाबा हाणे जहिड़ा बि जोड़ा मिलिया नी हे त ही जेतिरा बि मज़ाक हुई पर एक्चुअल में जेकॾहिं ईअं कोई जहिड़ो बि आहे त चिंता करण जी काई ॻाल्हि कान्हे बाबा जीअं प्रभु ठाहियो आहे जोड़ा चवंदा नी मथां ठही ईंदा नी असांखे प्रभु जी